त एक गरीब जवान ऐं उन जी माता घर में केवल बजना गरीबी वो पंहिंजे शहर में छॾे ॿिए शहर में नौकरी कंदो चओ हरे राम ऐं माता के महीने में ख़र्च मोकिलींदो रहंदो कुछ पुराने ज़माने की गाल तो एक बार माता के 900 की जरूरत पई 900 रुपया उन्हें चिट्ठी लिखी पुट के तो पुट 900 रुपया मोकिल लेकिन उन समय उनके तनख्वाह जी मिलंदी ही केवल 200 रुपया मिला सेठ जी कुछ देर से पिया जन उनके तनख्वाह लेकिन ओडो माता जी चिट्ठी आई कि दवा भी खपे ए घर में सामान भी खपे इलाज कराइणो आ मुझो स्वास्थ्य खराब आ बेचारो वो नौजवान ॾाढो दुखी थियो उन्हें मनी ऑर्डर करण लाइ उहे 200 रुपया खया ए चिट्ठी लिखी कि हे मिठड़ी माता मां तोखे केवल 200 रुपया तो मोकिलियां जिए थे तू हाली कम हलाए मां समझा तो तोखे 900 की जरूरत है लेकिन मां छा कयां मुझे पैसा ही कोन मां पंहिंजो ख़र्च भी कुछ न कंदो आहियां अब वीचारो जेॾी महिल खणी करे मनी ऑर्डर करण लाइ चिट्ठी 200 रुपया रखी करे एड्रेस लिखियल उन में ऐं जीअं वञण लॻो त 200 रुपया भी कोई चोर चोरी करे पॉकेट मारे छो हरे राम हाणे तो वीचारो अञा दुखी थियो कि 200 में कुछ राहत तो मिले हाँ कम से कम भोजन तो करे हाँ मुझी माता रोन लगो भगवान के प्रार्थना करण लगो हाँ छा क्या सेठ जी के चई सेठ जी चई समय ते पहिरीं तारीख़ में विच में न कई नौकर नियम बिगड़जी वेंदो चो हरे राम लेकिन सात संगत जी मन में व्याकुल भगवान के प्रार्थना कंदो रहे 12 ॾींहं गुजरिया उन वटि हिकिड़ी चिट्ठी आई चो जय श्री कृष्ण चिट्ठी कंहिंजी आई माता जी समझियो तो माता वीचारी दुखड़ो ॿुधायो हूंदो लेकिन माता जी चिट्ठी आई तो पुट मुझे तुझा 900 रुपया मिलिया मां पंहिंजो इलाज भी करायो भोजन भी वरतो तू सदा खुश रहो मुझी आशीर्वाद तई भगवान तोखे सुखी रखे हाणे हैरान थियो कमाला मां तो 200 भी न मोकिलिया वे भी चोरी थिया तो 900 रुपया काथों पहुता मुझे अम्मा वट चो हरे राम ॾाढो वीचारो सोचे पियो ॿिए ॾींहुं हिकिड़ी ॿी चिट्ठी आई उहा चिट्ठी खोलियईं तो उन में पढ़ी करे हैरान थियो उहा चिट्ठी लिखी उन चोर जैं पॉकेट मारी वो चोर तो लिखे तो प्यारा मुंहिंजा भाइड़ा मां जो कम चोरी करणु आहे कोई पहिरियों बार चोरी न कई आहे हमेशा कंदो रहंदो आहे लेकिन तुंहिंजी चोरी करण खां पोइ मां चयमि ॾिसां पैसा घणा आहिनि पैसा ॾिठा 200 रुपया और संयोग सां मां चिट्ठी पढ़ी वरिती चिट्ठी पढ़ी मुंहिंजी अखियूं भरिजी आयूं मुंहिंजे भीतर धिकार लॻो छो जो हिकु बार मां सत्संग में ॿुधो सत्संग मां कुछ ही बार वियो आहियां ॿुधंदुमि त ॾाढो दुख थींदो कि मां कहिड़ी कमाई थो खावां लेकिन महसूस न कंदुमि भाई तो सब ऐश था कन घुमन फिरन था थोड़ो सो चुराए वरतो से कड़ी वरी गाल हाँ ये लखें रुपया खर्च था कन कुछ हजार असां चुराए वरता से लेकिन अज मां ॾिठो तो अड़ा गरीब भी होंदा आहिनि जंहिंजे लाइ हिक हिक पैसे जो एडो मुल होंदो आहे तुंहिंजा 200 रुपया चोराए करे तुझी चिट्ठी पढ़ी करे मुझे धिकार लगो वे वचन याद आया सत्संग जा तॾहिं मां 700 रुपया पंहिंजा मिलाए करे तुझे माता के वे मोकिलिया छो जो उहा भी माता है जी तुझी माता थी मुंहिंजी माता माता तो माता है ऐं मां फैसलो कयो आहे कि अॼु खां वठी वरी कॾहिं मां चोरी न कंदुमि छो जो मूंखे अहसास थियो ऐं जातों ज्ञान मिलियो वो सत्संग भगवान जो दर अॼु खां मां नियम तो कयां त पैसा कमाइण खां भी पहिरियों मां उन सत्संग ते रोज वेंदुमि जातों चोर भी साधु बणिजी वञनि उन्हनि जो जीवन बदिलजी वञे चओ हरे राम।